रियाजी क्लास 9 यूनिट 5 लेसन 22 एक्सरसाइज नंबर 5.3 मश्क पंजडाई टे पार्ट 4 आया जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में मूंखे भली कार बारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 5.3 जो क्वेश्चन नंबर ॿियो पढ़ी रहिया हुआसीं जंहिंजा असां पहिरियां 4 पार्ट सॉल्व करे छॾिया हुआ। अॼु असां हिन सबक में 5 नंबर पार्ट हल करण जी कोशिशि कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त एक्स स्क्वायर माइनस 2x प्लस 3 माइनस 2 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वायर। हाणे असांखे छा करिणो आहे, असांखे हिन जो ॿियो मूल वंड वसीले मालूम करिणो आहे। उन जे लाइ सभु खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। ॿारो सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं। हाणे उहो असां वटि आहे इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर माइनस 2x प्लस 3 माइनस 2 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वायर। ठीक है बारो अड़े तरीके से हाँ असांखे छा करिणो आहे त हिनखे डिवीजन मेथड वाले फॉर्मेट में रखी वञिणो आहे। ॾिसो बारो हाँ असां हिते छा कंदासीं त एक्स स्क्वायर माइनस 2x प्लस 3 माइनस 2 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वायर के डिवीजन मेथड वाले नमूने से सॉल्व कंदासीं। ठीक है बारो हाँ उन जे लाइ छा कंदासीं हिते असां सब खां पहिरियां एक्स स्क्वायर ते टेबल पढ़ी वेंदासीं। हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त मूंखे एक्स स्क्वायर ॾे, जी हा बिल्कुलु आहे, उहो आहे असां वटि एक्स। त पोइ असां मथे लिखी ईंदासीं त एक्स, हिते असां छा कंदासीं त एक्स खे ज़र्ब कंदासीं, एक्स सां जवाबु छा मिलंदो, एक्स स्क्वायर। ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां ॾिसो हाणे हिते कुझु बि न आहे, ईअं सम्झिबो त हिते प्लस आहे, त पोइ प्लस छा में तब्दील थी वेंदो, इहो तब्दील थी वेंदो माइनस में। त पोइ हाणे छा कंदासीं असां हिनखे जोड़ करे छॾींदासीं। त पोइ हाणे एक्स स्क्वायर में ख़तमु थी वियो। हिन साइड छा थींदो ॾिसो असां एक्स ऐं एक्स खे जोड़ कयो, जवाबु आयो 2x। पर असांखे हाणे हिते स्पेस छॾणी आहे त जीअं अॻियों टर्म हिते अची सघे। हाणे छा कंदासीं, भाई जेकी रिमेनिंग टर्म आहिनि एक्सप्रेशन जा उहे लाइ हेठि रखंदासीं। त पोइ थींदो त माइनस 2x प्लस 3 माइनस 2 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वायर। ठीक है ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे तवजो ॾियो, अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां 2x सां ज़र्ब करियां त मूंखे माइनस 2x ॾे, जी हा बिल्कुलु उहो आहे। हाणे उहो असां वटि छा आहे, उहो आहे माइनस जो 1। त पोइ हाणे असां हिते रखंदासीं त माइनस 1 अहिड़े तरीक़े सां, ऐं असां जवाब में बि रखी वेंदासीं माइनस 1। ॾिसो ॿारो जॾहिं असां माइनस 1 खे 2x सां ज़र्ब कयो जवाबु छा मिलंदो, जवाबु मिलंदो माइनस 2x। जॾहिं असां माइनस 1 खे माइनस 1 सां ज़र्ब कयो जवाबु आयो प्लस जो 1। ठीक है ॿारो अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे हिते छा थींदो, जीअं त कट छॾाईंदासीं, कट छॾाइण जे लाइ असां निशानियूं बदिलाए वेंदासीं। जिते माइनस हूंदी हिते प्लस, त हिते थी वई प्लस जी साइन, हिते थी वई माइनस जी। ठीक है ॿारो। त पोइ हाणे छा थींदो त हिन साइड जोड़ थींदो, हिते थींदो त 2x माइनस जा 2 अहिड़े तरीक़े सां। हाणे हिन साइड असां हिनखे सॉल्व करे वेंदासीं। त 2x में ख़तमु थी वियो, प्लस जो 3 ऐं उन में माइनस जो 1 जोड़ कयोसीं, जवाबु आयो असांजो प्लस जो 2 माइनस 2 अपॉन एक्स लाइ हेठि रखियोसीं प्लस 1 अपॉन एक्स स्क्वायर बि। ठीक है ॿारो हाणे हिते तवजो ॾियो त 2x माइनस 2 सां मां छा ज़र्ब करियां त मूंखे जवाबु मिले हिते 2। ठीक है ॿारो। ॾिसो ॿारो उन जे लाइ असां हाणे हिते छा कंदासीं त हिते हिन सां प्लस 1 अपॉन एक्स ज़र्ब करे वेंदुसि मां, प्लस 1 अपॉन एक्स। त हाणे ॾिसो इहो कीअं थो थिए, हाणे तवजो ॾियो त पोइ मां हिते पहिरियां जवाब में रखियो त प्लस 1 अपॉन एक्स, पर इहा ॻाल्हि तव्हांखे मां सम्झाईंदो हलां। हिते रखंदुसि 1 अपॉन एक्स, जॾहिं मां हुनखे ज़र्ब करियां छा सां, ज़र्ब करियां मां 2x माइनस 2 प्लस 1 अपॉन एक्स। ॾिसो हाणे जॾहिं मां 1 अपॉन एक्स खे ज़र्ब कयो 2x सां, हिते ॾिनुसि प्लस, हिते ॾिसो माइनस जो 2 इंटू 1 अपॉन एक्स, साॻी तरीक़े सां प्लस ॾिनुसि हिते 1 अपॉन एक्स इंटू 1 अपॉन एक्स। सही है ॿारो। हाणे हिते ॾिसो तवजो ॾियो, हीअ एक्स इन एक्स में ख़तमु थी वेंदो, त पोइ हिक सां ज़र्ब थियो 2, जवाबु छा आयो हिते आयो प्लस जो 2। साॻी तरीक़े सां हिते छा आयो, हीअ माइनस जो 2 आहे, हिक सां ज़र्ब थी वेंदो, त पोइ जवाबु ईंदो माइनस 2 अपॉन एक्स। हाणे हिते ॾिसो त 1 अपॉन एक्स ऐं 1 अपॉन एक्स हिक ॿिए सां ज़र्ब में अची वियो आहे, छा थी वेंदो त प्लस 1 अपॉन एक्स स्क्वायर। अची वियो जवाबु, जी हा बिल्कुलु। त पोइ हाणे असां हीअ जेको आहे असां हिते पुट करे था वञूं, हिते रखंदासीं 1 अपॉन एक्स
हिते 2 माइनस 2/x प्लस 1/x स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां ॿार हाणे ॾिसो ही टर्म 2 भी ख़त्म थी वियो, 2/x भी ख़त्म थी वियो, 1/x स्क्वायर भी ख़त्म थी वियो। सही है ॿारो। अहिड़े तरीक़े सां त जवाब त हिते बचो, हिते ॿुड़ी, त हिते भी बचो ॿुड़ी, हिते भी ॿुड़ी, हिते ॿुड़ी। अहिड़े तरीक़े सां ठीक है ॿारो। हाणे हिन साइड जेकर तव्हां जोड़ न बि कयो था त पोइ बि फ़र्क़ु न पवंदो। ठीक है ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो, जॾहिं असां x स्क्वायर माइनस 2x प्लस 3 माइनस 2/x प्लस 1/x स्क्वायर जो डिवीजन मेथड जे तहत ॿियो मूल मालूम कयो त असांखे जवाब छा मिलियो? जवाब असांखे मिलियो इज़ इक्वल टू x माइनस 1 प्लस 1/x। छा थी वियो? इहो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो, हाणे तवजो ॾियो, हीउ जेको 6 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। ठीक है ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि 7 नंबर पार्ट आहे x स्क्वायर प्लस 1/x स्क्वायर होल स्क्वायर माइनस 8 इंटू x स्क्वायर प्लस 1/x स्क्वायर प्लस 16। हाणे असांखे हिते छा करिणो आहे? असांखे हिन जो ॿियो मूल डिवीजन मेथड वारे नमूने सां फाइंड आउट करिणो आहे। उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वियासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखी वियासीं। ठीक है ॿारो। ॿारो हाणे असां हिते ते डायरेक्ट डिवीजन मेथड अप्लाई नथा करे सघूं, उन जे लाइ पहिरियां हिन खे सॉल्व करे वेंदासीं। त पोइ हाणे इहो कीअं थींदो? इहो थींदो इज़ इक्वल टू, हाणे हिते ॾिसो लिखियलु आहे x स्क्वायर प्लस 1/x स्क्वायर होल स्क्वायर, त पोइ हिन ते फार्मूला अप्लाई थी वेंदो a प्लस b होल स्क्वायर वारो। ठीक है ॿारो। त पोइ हीउ थींदो x स्क्वायर होल स्क्वायर प्लस 2 फार्मूला वारो इंटू x स्क्वायर 1/x स्क्वायर प्लस 1/x स्क्वायर होल स्क्वायर। ठीक है ॿारो। हाणे अॻिते हिते छा थींदो? जेको माइनस जो 8 पियो आहे असां वटि, इहो हिन ब्रैकेट सां ज़रब में अची वेंदो, त पोइ थी वेंदो त माइनस 8x स्क्वायर माइनस 8/x स्क्वायर प्लस 16। ॾिसो हाणे हिते हीउ जेको x स्क्वायर आहे उहो 1/x स्क्वायर सां ज़रब में पियो आहे, त हीउ ख़तमु थी वेंदो, हीउ x स्क्वायर हिन x स्क्वायर में ख़तमु थी वियो। हाणे हिते ॾिसो, जॾहिं असां x स्क्वायर जो होल स्क्वायर छॾायोसीं, छा जवाब मिलंदो? जवाब मिलंदो असांखे x रेज़्ड 4, हिते आयो प्लस जो 2 प्लस, हाणे हेॾे ॾिसो, जॾहिं असां 1/x स्क्वायर जो होल स्क्वायर छॾायो त जवाब असांखे मिलंदो 1/x रेज़्ड 4। ठीक है ॿारो। ऐं हिते छा थींदो? अॻिते थींदो त माइनस 8x स्क्वायर माइनस 8/x स्क्वायर प्लस 16। ठीक है ॿारो। हाणे तवजो ॾियो, त असां पहिरियां हाणे छा कंदासीं? हिन खे रीअरेंज करे रखंदासीं। पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो त हिते थींदो x रेज़्ड 4, उन खां बाद में हाणे हिते थींदो माइनस 8x स्क्वायर। हाणे 16 में जॾहिं असां 2 जोड़ कयोसीं, हिते थींदो प्लस 18। ठीक है ॿारो। उन खां बाद में असां वटि बचंदो माइनस 8/x स्क्वायर, लास्ट में असां वटि आयो प्लस 1/x रेज़्ड 4। हाणे असां हिते छा कंदासीं? हिन जो ॿियो मूल डिवीजन मेथड वारे नमूने सां फाइंड आउट कंदासीं। ठीक है ॿारो। अहिड़े तरीक़े सां असां हिन सम खे डिवीजन मेथड वारे नमूने में रखी छॾियो आहे। हाणे असां हुनखे छा कंदासीं? सॉल्व कंदासीं। त हिते अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब कयां त मूंखे x रेज़्ड 4 ॾिए? जी हा बिल्कुलु आहे, उहो आहे असां वटि x स्क्वायर। त पोइ असां हिते रखंदासीं x स्क्वायर, हेठि बि रखंदासीं x स्क्वायर। जॾहिं असां x स्क्वायर खे x स्क्वायर सां ज़रब कयो, जवाब मिलियो x रेज़्ड 4। ठीक है ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते छा कंदासीं त सभ खां अवल निशानियूं तब्दील कंदासीं। हिते कुझु न आहे, हिते थी वेंदी छा जी निशानी? माइनस जी। x रेज़्ड 4 x रेज़्ड 4 में ख़त्म थी वियो। ठीक है ॿारो। अहिड़े तरीक़े सां हिन साइड छा थी वेंदो? असां जोड़ करे छॾींदासीं। हिते थी वेंदो त 2x स्क्वायर, ऐं बाक़ी जेकी टर्म बचा एक्सप्रेशन मां उहे लाइ हेठि रखंदासीं, माइनस 8x स्क्वायर प्लस 18 माइनस 8/x स्क्वायर प्लस 1/x रेज़्ड 4। अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो ॿारो, 2x स्क्वायर सां मां छा ज़रब कयां त मूंखे माइनस 8x स्क्वायर ॾिए। उन खे मां माइनस जे 4 सां ज़रब कंदुसि, हिते लिखंदुसि -4 ऐं हेठि बि रखंदुसि -4। जॾहिं मूं माइनस जे 4 खे 2x स्क्वायर सां ज़रब कयो त मूंखे मिलियो माइनस 8x स्क्वायर। जॾहिं मूं माइनस जे 4 खे माइनस जे 4 सां ज़रब कयो त मूंखे जवाब मिलियो प्लस जो 16। ठीक है ॿारो। अहिड़े तरीक़े सां
हाणे हिते छा कंदुसि साॻी तरीक़े सां पहिरियां निशानियूं तब्दील करे वेंदुसि। हिते थी वेंदी निशानी प्लस जी, हिते थी वेंदी माइनस जी। 8x² में ख़तम थी वियो। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते छा थींदो, मथे पियो आहे असां वटि 18, इहो छाजो आहे, इहो आहे प्लस जो, ऐं हिते हेठि पियो आहे 16, इहो छाजो आहे माइनस जो। जॾहिं असां हिनखे जोड़ कंदासीं त जवाबु छा मिलंदो, जवाबु मिलंदो असांखे प्लस जो 2। बाक़ी जेकी टर्म बचियल आहे हेठि रखंदासीं माइनस जो 8x², ऐं असां वटि बचियो 1/x⁴। अहिड़े तरीक़े सां ऐं हेॾां असां छा कंदासीं, जोड़ करे छॾींदासीं हिननि खे। हीअ थी वियो असां वटि 2x²। ठीकु आहे ॿारो, ऐं हिते थी वेंदो 8। छाजो 8 आहे, माइनस जो आहे। सही आहे। हाणे असां 2x² सां कहिड़ो नंबर ज़र्ब कयूं त असांखे 2 मिले, त पोइ हाणे असां हिते हिन सां प्लस 1/x² ज़र्ब करे वेंदासीं। प्लस 1/x², हिते बि असां थियो 1/x²। अहिड़े तरीक़े सां अचो पहिरियां असां हिनखे ज़र्ब करे था वञूं, पोइ ॾिसूं था त हिन जो जवाबु छा थो बीहे। हिते थींदो त 1/x² इंटू 2x² माइनस 8 प्लस 1/x²। सही आहे ॿार। अहिड़े तरीक़े सां तवजो ॾियो, जॾहिं मां 1/x² खे ज़र्ब कंदुसि 2x² सां त x² में ख़तम थींदो, असांखे वटि छा बचंदो, हिते बचंदो 2। जॾहिं मां माइनस जे 8 खे ज़र्ब कंदुसि 1/x² सां त जवाबु मूंखे मिलंदो माइनस 8/x²। जॾहिं मां 1/x² खे ज़र्ब कंदुसि 1/x² सां जवाबु मिलंदो प्लस 1/x⁴। ऐं हिते बि उहो ई साॻियो ई पियो आहे। त पोइ मां पहिरियां पुट करे थो वञा 2 माइनस 8/x² प्लस 1/x⁴। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां पहिरियां मां हिते निशानियूं बदिलाए वेंदुसि। हिते थी वेंदी छाजी निशानी, माइनस जी, हिते प्लस जी, हिते माइनस जी। अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो, हाणे असां छा कंदासीं त फर्दर खे सिंप्लीफाई करे वेंदासीं। त 2 ॿिनि में ख़तमु थी वियो, हीअ टर्म हेठि टर्म में, हीअ टर्म इन टर्म में ख़तमु थी वियो। ठीकु आहे। त पोइ हेठि बचियो असां वटि 0 0 0। सही आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे जॾहिं असां x⁴ माइनस 8x² प्लस 18 माइनस 8/x² प्लस 1/x⁴ जो स्क्वायर रूट डिवीजन मेथड जे तहत फाइंड आउट कयो त असांखे आंसर छा मिलियो, उहो मिलियो इज़ इक्वल टू x² माइनस 4 प्लस 1/x²। इहो थी वियो असांजो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे ॾिसो, हीउ जेको 8 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। हाणे इहो बि हिन तरीक़े सां थींदव। ठीकु आहे ॿारो। पहिरियां तव्हां हिनखे कंदो सिंप्लीफाई करण खां बाद में जेको जवाबु ईंदो उनजो तव्हां स्क्वायर रूट फाइंड आउट कंदव। कहिड़े नमूने सां, नमूनो आहे असांजो डिवीजन मेथड वारो। ठीकु आहे ॿारो। असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अल्लाह वाही।